मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। या अय्युहन नबिय्यु हर्रिज़िल मुमिनीन अलल क़िताल। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। व सदक़हुल रसूलुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जैं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई ऐं उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे ऐं उन अल्लाह जो पूरी दुनिया जे मथां कंट्रोल आहे। मुख़्तसिर वक़्त लाइ अल्लाह ताला तव्हांखे ऐं मूंखे दुनिया जे तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे, तमामु वॾी राहत वारी, चैन वारी, सुकून वारी ज़िंदगी, जन्नत वारी ज़िंदगी आहे। क़ुरान हकीम जी जेकी आयत तिलावत कईसीं, इन में अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां सहाबा खे, मोमिननि खे जिहाद जो अल्लाह ताला हुक्म ॾिनो आहे। जिहाद इस्लाम जे अंदरि तमामु वॾो हिकु अमल आहे। असां मुस्लमान अॼु इन जिहाद जी ॻाल्हियुनि खां, जिहाद जी आयतुनि खां अलाए छो असां मुस्लमान नादान थी विया आहियूं। असां को जिहाद खे अजीब हिकु अमल सम्झूं था। इस्लाम जे अंदरि तमामु वॾो मज़बूत अमल जेको आहे उहो जिहाद जो आहे ऐं मुस्लमान उनखे यादि रखनि। ॾिसो, इस्लाम जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि क़त्लो गारत खे पसंदि नाहे कंदो। इस्लाम हिकु अहिड़ो मज़हब आहे जेको बिल्कुलु खून रेज़ी खे, क़तल खे, फ़साद खे पसंदि नाहे कंदो। इस्लाम जो नालो इहो आहे त इस्लाम माना सलामती वारो, इस्लाम माना अमन वारो। हा, पर जेकॾहिं अगरि अल्लाह जी हिन सरज़मीन ते, अल्लाह जी हिन दुनिया जे अंदरि बातिल मज़हब खे हिकु आम इजाज़त मिली वञे ऐं बातिल अक़ीदो जेको आम थींदो वञे, इस्लाम जो दुश्मन थींदो वञे, इस्लाम सां टक्कर रखण ते बातिल मज़हब अची वञे, इस्लाम जे मथां हथियार खणण ते बातिल मज़हब अची वञे, इस्लाम जी इंसल्ट करण ते बातिल मज़हब अची वञे, पोइ उन टाइम अल्लाह ताला क़ुरान हकीम में हुकुम कयो आहे मोमिननि जे मथां, मुस्लमाननि जे मथां, त तव्हां जेको आहे हाणे हथियार खणो ऐं अहिड़ी तरह काफ़रनि सां तव्हां वञी करे क़िताल कयो, काफ़रनि सां वञी करे तव्हां जिहाद कयो। जिहाद कंहिं टाइम बि उनजो मौक़ो अची सघे थो। ॾिसो, जीअं नमाज़ अल्लाह ताला फ़र्ज़ु कई आहे, जीअं अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि, अगरि जेकॾहिं जिहाद जो को मौक़ो अची थो वञे, काफ़रनि सां को क़िताल जो, लड़ाई जो मामिलो अची थो वञे, उन टाइम मुस्लमान जे मथां जीअं नमाज़ फ़र्ज़ु आहे, ईअं पोइ उन टाइम जिहाद बि फ़र्ज़ु थींदो। हे असांजी हिते पब्लिक पहिरियों इंतिहाई नादान पब्लिक हुई असांजी। असांजे पंहिंजे शहर जे अंदरि ई चंद साल पहिरियां, 10-12 साल पहिरियां, जिहाद जो अगरि कोई नालो वठंदो त माण्हू चवंदा दहशतगर्द। जिहाद जो अगरि कोई बि नालो वठंदो त असांजा मुस्लमान ई चवंदा त हे त दहशतगर्दी आहे। मुस्लमाननि जो इहो ज़हन कान ठहियो। मुस्लमाननि जो इहो ज़हन ठहियो जॾहिं मुस्लमान क़ुरान जी तालीमात खे छॾे ॾिनो। मुस्लमान क़ुरान हकीम खे चङी तरह पढ़ियो न, इन जे करे मुस्लमान जिहाद खे दहशतगर्दी ते वञी करे सम्झो। हे असांजे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि 10 साल जेकॾहिं असां पहुतल हूं, 15 साल असां जेकॾहिं पहुतल हूं, जेकॾहिं अगरि कोई बि मौलवी हज़रात जिहाद जी मस्जिद में मिंबर ते ॻाल्हि करे त तमामु घणा मुस्लमान हैरान थी वञनि त मौलवी साहब जी खोपड़ी त ख़राबु न थी आहे। हालांकि मौलवी साहब बिल्कुलु क़ुरान हदीस तव्हांखे हक़ ऐं सच ॿुधाए पियो।
इस्लाम जेको तमामु वॾो ताक़त में आयो न, उहो छा ते आयो? तलवार जी नोक ते आयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का जी ज़िंदगी जे अंदरि हुया। मके जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ालिबन 13 साल अल्लाह जे नबी मक्का जे अंदरि रहिया। 40 साल खां 13 साल मक्का जे सरज़मीन ते, 10 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना जी तरफ़ विया। हिन 13 सालनि जे अंदरि इस्लाम एतिरो ताक़त में न आयो। जेको इस्लाम ताक़त आयो मदीने वारे 10 साल जी ज़िंदगी जे अंदरि। उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ तौर ते अची करे ॿुधायो त मां अल्लाह जो नबी आहियां ऐं मां तव्हांजी तरफ़ हिकिड़ो पैगाम थो मोकिलियां, मां हिकिड़ो मैसेज मोकिलियां थो। इन मैसेज जी इन पैगाम जी ताईद कयो ऐं तव्हां इस्लाम जे अंदरि अची दाख़िल थियो। पोइ कोई बि जेकॾहिं मज़हब वारो दाख़िल न पियो थिए, पोइ उन सां हिकिड़ो ई फ़ैसिलो हुयो, तव्हां सां जेको आहे जिहाद करिणो आहे, तव्हां सां जेको आहे उहो क़िताल करिणो आहे। क़ुर हकीम में बि अल्लाह ताला ईअं फ़रमायो, जेकॾहिं अगरि कोई बि काफ़िर तव्हां सां टकर में अचे थो, पोइ तव्हां छा कयो? तव्हां चुप करे उन टाइम न वियो। उन टाइम तव्हां ईअं न कयो त बसि हाणे मुंहिंजो कमु जेको आहे सिर्फ़ु नमाज़ पढ़णु, मुंहिंजो कमु जेको आहे सिर्फ़ु हाणे रोज़ा रखणु। न न, काफ़िर जेकॾहिं अगरि तव्हांजे मुस्लमान जे टकर में अचनि था ऐं काफ़िर तव्हांजे मथां पंहिंजो हथियार रखनि था, तव्हां मुस्लमान बि पंहिंजो हथियार काफ़िरनि जी गर्दन जे मथां रखो। क़ुर हकीम में अल्लाह ताला फ़रमायो फ़ज़रब रिकाब, काफ़िरनि सां जेकॾहिं क़िताल थी पए, खामखा क़िताल न कयो। अगरि हो इस्लाम जे तव्हांजी इस्लामी रियासत आहे, इस्लामी कंट्री आहे, मुसलमान जो हिकु मुल्क आहे, उते जेकॾहिं कोई बि हिंदू तव्हांजी ताईद में वेठो आहे, तव्हांजे कानून खे फॉलो थो करे उन मुल्क जे अंदरि, त कंहिं बि मुसलमान खे कोई हक़ न आहे हाणे जो कि हिंदू जे मथां हाणे हथु खणे। छाजे करे? तव्हांजे कानून खे उहो हिंदू फॉलो थो करे। अगरि कोई बि ईसाई इस्लामी कंट्री जे अंदरि रहे थो ऐं तव्हांजे कानून खे फॉलो थो करे, त हाणे कंहिं बि ईसाई जे लाइ मुसलमान खे गुंजाइश न आहे त इन ईसाई जे मथां हथु रखणी। छाजे करे? उन ईसाई तव्हांजे कानून खे फॉलो कयो आहे। हा, उन ई काफ़िर खे लड़ाई में तव्हां लड़ंदव जेको काफ़िर तव्हां सां टकर में अचे, तव्हांजे इस्लाम खे नुक़सानु पहुचाए, तव्हांजे मज़हब खे नुक़सानु पहुचाए, पोइ उन टाइम अल्लाह ताला क़ुर हकीम में फ़रमायो फ़ज़रब रिकाब, तव्हां बि हथियार कढो। पोइ छा कयो? अल्लाह ताला फ़ौरी तौरु फ़रमायो त पोइ उनजी गर्दन ते वञी करे तव्हां पंहिंजो हथियार ऐं तलवार इस्तेमालु कयो। हे जिहाद जो हिकु तमामु वॾो अमल आहे जेको असांजी उम्मत खां विसरियल आहे। अॼुकल्ह असांजे मेंबरनि ते बि एतिरो बयानु नथो थिए जिहाद जे बारे में। जिहाद हिकु वॾो अज़ीम अमल आहे। असां मुस्लमान यादि कयूं जिहाद जे अमल खे, क़ुर हकीम जी आयतुनि खे। हे तमामु वॾा साहबा जंग जे अंदरि जो साहबा एंट्री कई। साहबा छा कयो? साहबा जिहाद कयो। इस्लाम जूं तमामु वॾियूं जंगियूं, इस्लाम जूं तमामु वॾियूं जंगियूं, जंहिंमें हिकिड़ी जंग खंदक बि आहे। इन में काफ़िरनि जी तादाद अहिड़ी तरह मुसलमान जी तादाद वॾो फ़र्क़ु आहे। मुसलमान जी तादाद 3000, काफ़िरनि जी तादाद 10,000। जंग खंदक आहे। इहा जंग लॻी कीअं? 3 क़बीला हुया, मुशरिकनि जा, गैर मुसलमान जा, काफ़िरनि जा 3 क़बीला। हिकिड़ो क़बीलो बनु नज़ीर, जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना खां जलावतन ॿाहिरि करे छॾियो, हिकु क़बीलो इहो। ॿियो क़बीलो बनु कुरैज़ा, टियों क़बीलो बनु गितफ़ान। हे 3 क़बीला इन पाण में मीटिंग करे, मशवरो करे, इस्लाम खे ख़तमु करण जे लाइ हिकु वॾी प्रोपेगेंडा हलाई। इहे 3 टोला मिली करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबा जे मथां चाढ़ी करण जो इरादो कयो, जंहिंजो इल्मु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे थी वियो त अनक़रीब जेको आहे बनु कुरैज़ा, बनु गितफ़ान ऐं बनु नज़ीर, हे 3 क़बीला अचनि था, मुसलमान सां जिहाद कंदा, मुसलमान सां क़िताल कंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु साहबा खां मशवरो वरितो। ए साहबा छा करणु खपे, हिन टाइम कहिड़ो मनसूबो ठाहिणु खपे। साहबा मुख़्तलिफ़ मशवरो ॾिनो। सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनजो साईं असांजी तादाद 3000, काफ़िरनि जी 10,000।
हिकिड़ो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थो, फारस वारा कॾहिं बि अगरि उन्हनि जे मथां कोई चाढ़ी कंदो हुयो त उन्हनि जो दुश्मन, त उहो खंदक ठाहींदा हुया। खंदक जी माना छा आहे, यानी ज़मीन खे खोटाई कंदा हुया, ज़मीन खे खोटाई कंदा हुया। त ॻोठ खे जेकॾहिं चौधारी खोटाई कई वञे त काफ़र तव्हांजे ॻोठ जे अंदरि एंट्री कीअं कंदो? तॾहिं एंट्री करे सघे थो जॾहिं खाई खां हेठि गुज़री करे ऐं मथे चढ़े। ऐं जेसिताईं खाई जे अंदरि हेठि लहंदो ऐं मथे चढ़ंदो तेसिताईं मुस्लमाननि खे पूरो करे विझंदा। जेसिताईं खंदक जो मनसूबो ठाहियो वञे, इन जंग खे जंग खंदक चइबो आहे। यानी उन जे अंदरि खुदाई कई वई, खोटाई कई वई। अहिड़ी तरह साहबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमु विराए ॾिनो। 3000 साहबा खुदाई शुरू कयूं। 10 साहबिन खे 40-40 हथ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़सीम करे ॾिनो, हे खोटाई तव्हां कयो। खोटाई हलंदी रही, अची करे खोटाई जेको आहे पंहिंजी मंज़िल ते पहुती। होॾां काफ़रनि जो वॾो मजमो बि अची करे पहुची वियो। इहा जंग पूरो महीनो हली। इन जे अंदरि काफ़रनि जा तमामु वॾा सरदार बि आयल हुया, जंहिंमें अबू सुफियान अञा ताईं मुस्लमान न थियो आहे, काफ़रनि सां गॾु इन जंग जे अंदरि आया। ऐं जंग जारी रही, जंग हलंदी रही, पूरो महीनो जंग हली। काफ़रनि खे कंहिं क़िस्म जी कोई हिमत न थी, कोई काफ़रनि खे जेको आहे ताक़त न थी जो मुस्लमाननि खां हिन टाइम फतह करे ॾेखारीनि। छाजे करे? साहबा जो उस्ताद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ट्रेनिंग मिलियल हुई। 1 महीने ताईं जंग हली। 1 महीनो जीअं जो गुज़रियो, 1 महीनो पूरो थी वियो। पोइ अची करे अल्लाह ताला जंहिं ॾींहं ते फतह रखी हुई मुस्लमाननि जी, उन ॾींहं ते तमामु वॾी थधि पई, तमामु वॾी थधि, तमामु ज़्यादा हवा हली, तमामु ज़्यादा झुड़ थियो, बरसाति थी। इन खां बाद में काफ़रनि अची करे मशवरो कयो। काफ़रनि जूं सुवारियूं भॼणु लॻियूं, काफ़रनि जा खेमा ऊंधा थी पिया, काफ़रनि जा जानवर पाण खां ज़ोरी चढ़ाए करे भॼनि पिया। इन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पोज़ीशन ॾिठी। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इंतहाई ग़रीब, मुफ़लिस, कोई मिल्कियत न, हो तमामु वॾे सुवारनि ते आया, साहबा वटि कुझु बि न। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान ॾिसो केतिरो मज़बूत आहे साहबा कोई बि साहबा न वियो। इन जंग जे अंदरि कुल 6 साहबा जेको शहीद थिया। अल्लाह ताला जंग खे फतह करे ॾेखारियो। जॾहिं राति जो महीनो पूरो थियो ऐं राति जो मरहलो थियो, राति जो जंहिं टाइम थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु साहबी खे मोकिलियो। उहो साहबी हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुआ। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त तमामु साहबा वटि कंबल बि हुयो, तमामु साहबा वटि चादर बि हुई, पर मां वटि जेको कंबल बि न हुयो, मां वटि चादर बि न हुई। हिकिड़ी नॉर्मल बिल्कुलु नंढी चादर हुई, जेकी चादर मुंहिंजी घरवारी जी हुई। ऐं उन चादर खे मां पंहिंजे मथां ॾेई करे सुतो पियुमि। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ौम जा सरदार आहिनि, तमामु साहबा सुता पिया आहिनि, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड नथा कनि। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ॾिठुमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चकर लॻाइनि पिया साहबा जे मथां, ऐं हर हिकु साहबी खां पंहिंजो हाल पिया वठनि। राति जो कोई मरल हुआ, राति जो कोई ज़्यादा टाइम थी वियो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबियुनि खां हाल था वठनि त फ़िलाणो साहबी कीअं, फ़िलाणो साहबी कीअं। ईअं हलंदे हलंदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे मथां पहुता ऐं मूंखे एतिरी ज़्यादा थधि लॻे पई, मूंखे एतिरी ज़्यादा थधि महसूसु थिए पई जो मां चुरी बि न पियो सघां। अल्लाह जे नबी पुछा कयो त केरु आहे? मां फरमायो या रसूल अल्लाह हुज़ैफ़ा। अल्लाह जे नबी फरमायो उथी ऐं काफ़रनि जे मजमे जे अंदरि वञी करे काफ़रनि जो हाल मालूम करे आ। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला फरमायो इंतिहाई मुंहिंजे लाइ इहो वॾो इम्तिहान हुयो। ज़्यादा थधि ऐं जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई बि कपिड़ो न, ऐं जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई एतिरो बहितरु लिबास न जेको सीउ खां महफ़ूज़ करे। हाणे नबी जो हुकुम अची चुको आहे। ॾिसो इनखे चइबो आहे असली मोहबत। तव्हां बि त मोहबत कंहिं इंसान सां कंदा आहियो, असां बि त मोहबत कंहिं सां कंदा आहियूं।
पर असांजी मोहबत कंहिं सां? असांजी मोहबत दुनिया जी शयुनि सां, असांजी मोहबत दुनिया जी औरतुनि सां, असांजी मोहबत दुनिया जे पैसे सां। साहबा जी मोहबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां। हे मोहबत जी अलामत आहे। साहबी फौरी तौरु उथी बीठो ऐं या रसूल अल्लाह हुकुम कयो। अल्लाह जे नबी छा कयो? सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई, ए हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु, अल्लाह ताला तुंहिंजी हिफ़ाज़त करे, सॼे तरफ़ खां, खॿे तरफ़ खां, आॾो खां, पोयां खां, आसमान खां, ज़मीन खां, अल्लाह ताला तुंहिंजी हिफ़ाज़त करे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ॾिनी साहबी खे। साहबी जो जीअं जो मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस खां ॿाहिरि निकितुमि, चए काॾे वई सर्दी, काॾे वई हवा? बिल्कुलु साहबी चयो त मूंखे नॉर्मल मौसम महसूसु थिए पई। हे छा आहे? हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जी बरकत आहे। साहबी निकितो, काफ़रनि जे सिधो मजमे जे अंदरि एंट्री कयईं। हालांकि हे वॾो इम्तिहान आहे। साहबी खे इहा ख़बर हुई त जेकॾहिं अगरि पकड़िजी पवां त मौत बि सुवार थी सघे थो। जेकॾहिं अगरि पकड़िजी पवां त मौत बि, यानी काफ़र छॾे त न ॾींदा। पर हुन साहबियुनि जो यकीन बणियल हुयो। हुन साहबियुनि खे इहो न हुयो त पोइ हिते 3 करोड़ पैसा पिया आहिनि, इन पैसनि जो छा थींदो? हेॾी सारी बिल्डिंग आहिनि, बिल्डिंग जो छा थींदो? जीअं तव्हांजी ऐं मुंहिंजी सोच, तव्हां ऐं मां मौत खां डरजंदा आहियूं। हक़ीक़त आहे, असांखे मौत खां ख़ौफ़ थींदो आहे। छो थींदो आहे? असांखे दुनिया सां ज़्यादा मोहबत आहे। असांखे दुनिया जी औरतुनि सां ज़्यादा मोहबत आहे। असांखे औलाद सां ज़्यादा मोहबत आहे। असांखे दुनिया जे सामान सां ज़्यादा मोहबत आहे। इन जे करे तव्हां ऐं मां मौत खां डरजंदा आहियूं। आख़िरत में ख़बर न आहे अलाए छा तयारु आहे, अलाए अज़ाब तयारु आहे, अलाए राति तयारु आहे। त यकीन आहे, इन करे असां तव्हां मौत खां डरंदा आहियूं। साहबा न पिया डरनि मौत खां। छाजे करे? उनखे यकीन हुयो हे हिकु हिकु क़दम जेको हले थो न, हे अल्लाह जी फर्मा बरदारी जे अंदरि थो हले। हे हिकु हिकु जेको क़दम हले थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत जे अंदरि थो हले। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु पहुची विया काफ़रनि जे जथे जे अंदरि, हालात खे मालूमात करण जे लाइ। उते जीअं जो पहुता, इन खां बाद में काफ़रनि जी हर हिकु सदा हुई। हर हिकु काफ़र चइबो छॾियूं था, हाणे जंग न कंदासीं। अगरि तव्हां न हलंदो त असां जेको आहे छॾे करे भॼी था वञूं। हाणे असां जंग जहिड़ी हिमत असांजी आहे ई न। असांजो माल जेको आहे ज़ाया थी वियो, असांजा थंबू जेको आहे ज़ाया थी विया, असांजा जानवर भॼी था वञनि। पोइ इन में अबू सुफ़ियान अञा मुस्लमान न थियो आहे, उन मशवरो कयो ठीकु आहे, हाणे तव्हां तमामु साथी हिक ॿिए जो हथु पकड़ियो। अहिड़ी तरह हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला इन मजलिस जे अंदरि मौजूदु आहिनि न, छॾे खां पहुता आहिनि। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला फरमायो फौरी तौरु हिकिड़े काफ़र जो मां हथु पकड़ुमि। काफ़र जो हथु पकड़े करे ऐं हुन मां पुछियो तूं केरु? त मां मूंखे नथो सुञाणे, मां त फ़िलाणो हिकु बंदो आहियां। त हुनखे यकीन थी वियो त हे असांजे मजलिस जो बंदो आहे। इन खां बाद में मीटिंग थी। उन मीटिंग जे अंदरि हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला फरमायो मां मौजूदु हुयुमि। काफ़रनि इहा मीटिंग कई, हाणे उथो पंहिंजा जेको जानवर खे खणो ऐं सामान खणी करे टपड़ गोल करे मार्केट खां शॉर्ट थी वञो। हाणे जंग में तव्हांजो वस न हलंदो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग कयूं। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला फरमाया इंतिहाई ख़ुशि थियुमि त काफ़र पंहिंजी शिकस्त मञी विया, अल्लाह जी गेबी मदद अची वई। ऐं इन खां बाद में जीअं जो काफ़र पंहिंजो सामान खणी अलॻि थियणु शुरू थी विया। ऐं अहिड़ी तरह मूंखे बहितरीनु मौक़ो हुयो त अबू सुफ़ियान खे इन टाइम मां क़तल करे वठां, वाह जो मौक़ो आहे। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कई हुई त कंहिं बि काफ़र खे मारणो न आहे। इन जे करे मां कंहिं बि काफ़र खे मारियुमि न। साहबी जी वापसी थी रस्ते खां, जीअं जो रस्ते खां वापसी थी, साहबी 20 हिकु बंदनि खे ॾिठो जेके घोड़े ते सुवार हुया, जंहिंखे सफ़ेद पगड़ी हुई, जंहिंखे सफ़ेद लिबास हुयो। हालांकि इंसानी शिकिल में फ़रिश्ता हुया। उन्हनि चयो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सलाम कजांइ, इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो ॿुधाइजांइ त अल्लाह ताला जी मदद तव्हांजे तरफ़ अची वई, काफ़र भॼी विया। ऐं जीअं जो मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में पहुतुमि, ॾिठुमि त तमामु साहबा सुता पिया आहिनि, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद नमाज़ में बीठा आहिनि। अल्लाह जे नबी तहज्जुद नमाज़ जे अंदरि बीठा आहिनि।
ऐं इन खां बाद में जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज नमाज़ खां फ़ारिग़ थिया ऐं मां ख़ुशी ख़ुशी खां ॿुधायुमि या रसूलल्लाह सभु काफ़र भॼी विया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो ख़ुशि थिया जो उन साहिबी फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुरायो हता की मां ॾिठुमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो होड़ मुबारक बि ज़ाहिर थिए पई। इंतिहाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थिया। हे छा आहे? हे अल्लाह सां तालुक़ात आहे, हे अल्लाह सां इश्क़ आहे, हे अल्लाह सां मोहबत आहे। साहिबनि करे ॾेखारियो। असांजो यकीन छाजे करे नथो बणिजे? असांजा हालात बहितर छाजे करे नथा थियनि? मां राति दर्स जे अंदरि इहा ॻाल्हि कयमि त मुस्लमान नेठि बुज़दिल छो? असां बुज़दिली जे तरफ़ छाजे करे मुस्लमान वञूं था? असां मुस्लमान अॼुकल्ह ख़ौफ़ छो था कयूं? हिकिड़ी वजह आहे असां मुस्लमान जे अंदरि, असां मुस्लमान साहबा जी सीरत पढ़णु छॾे ॾिनीसीं। असां मुस्लमान क़ुरान जे हिसे खे पढ़णु छॾे ॾिनोसीं, क़ुरान जी तालीमात खे पढ़ण खे छॾे ॾिनोसीं, साहबा जी ज़िंदगी खे पढ़णु छॾे ॾिनोसीं। मुस्लमान बुज़दिल थी वियो अॼु। मुस्लमान तॾहिं जेको आहे पावरफुल थींदो आहे, मुस्लमान तॾहिं दिलेर थींदो आहे जॾहिं मुस्लमान साहबा जी ज़िंदगी पढ़ंदो, जॾहिं मुस्लमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पढ़ंदो, मुस्लमान बहादुर थी वेंदो उन टाइम। ऐं उन टाइम मुस्लमान, हाणे हिन टाइम असां बुज़दिल छाजे खां? मुंहिंजी दिलि लॻल आहे दुनिया जी शयुनि सां, मुंहिंजी दिलि लॻल आहे दुनिया जे पैसे सां, मुंहिंजी दिलि लॻल आहे दुनिया जे बंगले सां, मुंहिंजी दिलि लॻल आहे दुनिया जे सामान सां। त हाणे मुंहिंजी दिलि इन शइ जी तरफ़ माइल आहे त मूंखे ख़ौफ़ थिए थो जेकॾहिं अगरि मां हक़ ॻाल्हायुमि मरी न वञा, कोई मूंखे मारे न छॾे, इन करे मां हक़ बि न ॻाल्हाईंदुमि। ऐं ख़बर आहे त जेकॾहिं अगरि मौत आयो तमामु सामान काॾे वेंदा, इन जे करे अॼु असां मुस्लमान बुज़दिल थी पियासीं। ॿिए नंबर ते कोई बि मुस्लमान उन टाइम ताईं गैरती नथो थी सघे, कोई बि मुस्लमान उन टाइम ताईं गैरती नथो थी सघे जेसिताईं मुस्लमान क़ुरान जी तालीमात खे मज़बूत न पकड़ियो, जेसिताईं मुस्लमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे मज़बूत न पकड़ो, कोई बि मुस्लमान उन टाइम ताईं गैरती नथो थी सघे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा, हिन पूरी काइनात जे अंदरि सभिनी खां वॾे में वॾो गैरती अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। इन खां बाद में ॿिए नंबर ते मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन पूरी काइनात जे मथां गैरत में नंबर 1 आहे। टे नंबर ते तमामु वॾा गैरती साहबा जी ज़िंदगी हुई, साहबा ख़ुदि हुया। छाजे करे? सभ खां पहिरियां हिन दुनिया काइनात जे अंदरि वॾे में वॾो गैरती अल्लाह हुकुम नाज़िल करे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, पंहिंजो अहकाम नाज़िल थो करे, ऐं इहो अहकाम जिन जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़नि था, वरी इहो ई अहकाम साहबा खे ॿुधाइनि था। इहो सिधो जेको आहे निस्बत हेठि वञे थी। दुनिया जो कोई भी किताब, दुनिया जी काई भी तालीम इंसान के गैरत नथी सेखारे सघे, नथी, बिल्कुल भी नथी सेखारे सघे कोई भी दुनिया जी तालीम। जेकॾहिं अगरि मुस्लमान खे गैरत सेखारे सघे थी, वो क़ुरान हकीम आहे, हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आहे। ऐं अॼु इन ई असां इस्लाम खे छॾे करे वेठा आहियूं, त पोइ असां नाकामी ॾिठीसीं। दुनिया जो माल वेंदो आहे, बंदो रोई पवंदो आहे, वालिद साहब इंतकाल करे ईंदो आहे, बंदो रोई पवंदो आहे, भाउ इंतकाल करे वेंदो आहे, इंसान रोई पवंदो आहे, माउ इंतकाल करे वेंदी आहे, बंदो रोई पवंदो आहे, ज़मीन जे मथां कब्ज़ो थींदो आहे, कमज़ोर बंदो हूंदो आहे, उनखां कोई जाबिर ज़मीन ज़ोरी कंट्रोल में करे वठे, बंदो छा कंदो? बंदो रोई पवंदो आहे। अॼु अफ़सोस सां इस्लाम असांजी ज़िंदगियुनि खां वियो, असांखे कंहिं क़िस्म जो कोई रोअणु नथो अचे। वालिद साहब जे इंतकाल ते रोअंदा आहियूं, ॾुख थींदो आहे। छाजे करे? 20 साल खां वठी करे मुंहिंजो पीउ मूंसां गॾु हुयो, अॼु उहो अलॻि थी वियो आहे, मूंखे रोअणु थो अचे।
इन खां बाद में तव्हांजो माल तव्हांजे हथ खां निकिरी वियो, बंदो परेशान थींदो आहे। मुस्लमान छाजे खां हिन टाइम परेशान नथो थिए, मुस्लमान जी ज़िंदगी खां इस्लाम निकिरी वियो। छाजे करे असां तव्हां रोऊं नथा? छाजे करे इहो ज़हन, इहा फ़िकिर असांजे खोपड़ी जे अंदरि नथी अचे? इस्लाम जा तमामु अहकाम टुटी विया। असांजे औरतुनि जे अंदरि बेहया जो लिबास आयो। मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई रुनो न। असांजे घरनि जे अंदरि म्यूज़िक आयो, कंहिं क़िस्म जो कोई मुस्लमान न रुनो। असांजी औलाद वञी करे दुनिया जी ॿी तालीमात हासिल कई, इस्लाम जी तालीमात बिल्कुलु असांजी औलाद खे न आहे। मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई न रुनो। इस्लाम ज़िंदगी खां बिल्कुलु निकिरी वियो, नमाज़ नथी अचे, मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई न रुनो। दुनिया जी शयुनि ते असां रोई पवंदा आहियूं। छाजे करे उहो नुक़सानु असांखे हिते ज़ाहिर थींदो आहे। इस्लाम जो नुक़सानु हिन टाइम ताईं ख़बर नथी पए, आख़िरत में ख़बर पवंदी इस्लाम खे छॾण जो केतिरो नुक़सानु। सहाबा जी ज़िंदगी, छाजे करे सहाबा हिकिड़ी बि नमाज़ छाजे का न छॾी? पंहिंजी ज़िंदगी अंदरि सहाबा हिकिड़ी बि नमाज़ छाजे का न छॾी? रीज़न आहे न, हिकिड़े क़िस्म जो रीज़न आहे, हिकिड़े क़िस्म जो रीज़न। सहाबा हिकिड़ी बि नमाज़ पंहिंजी ज़िंदगी अंदरि छाजे का न छॾी? सहाबा जो ईमान मज़बूत ईमान। या हिन ज़माने जे अंदरि कोई बि मुस्लमान जेकॾहिं अगरि नमाज़ नथो पढ़े, मां सम्झां थो कोन ईमान कामिल अलाह जी ज़ात ते न आहे। हिकिड़ी शइ जो जॾहिं यकीन बणिजी वेंदो आहे न, हिकिड़ी शइ जो यकीन बणिजी वेंदो आहे त बंदो हुनखे छॾींदो ई न आहे। सहाबा जो कामिल ईमान। इन करे सहाबा खे सहाबा चइबो आहे गर्दन अलॻि थी सघे थी, नमाज़ असांजे जिस्म खां, असांजे अमाल खां नथी परे थी सघे। हे सहाबा यकीन हुयो। इस्लाम में अफ़ज़ल इबादत कलमे खां बाद में ॿिए नंबर ते हर हिकु नबी हिन दुनिया जी तरफ़ आयो। सभ खां पहिरियां नबी जो कोल ला इलाहा इल्लल्लाह। हे नबी जो, हर हिकु नबी जो कोल, हर हिकु नबी जी तालीमात, उन में ईसा अलैहिस्सलाम, उन में मूसा अलैहिस्सलाम, उन में नूह अलैहिस्सलाम, उन में आदम अलैहिस्सलाम, तमामु पैगंबर पहिरियों कोल ला इलाहा इल्लल्लाह। इन खां बाद में ॿिए नंबर ते पंहिंजो तारुफ़ करनि पिया। टे नंबर ते अल्लाह जो हिकिड़ो अहकाम ॿुधाइनि पिया। हर नबी टे नंबर ते अहकाम कहिड़ो हुयो? टे नंबर ते अहकाम नमाज़ जो अहकाम हुयो। टे नंबर ते अहकाम नमाज़ जो अहकाम हुयो। अॼुकल्ह इंसान जो एहसानमंद थींदो आहे। कंहिं माण्हू खे तव्हां का शइ गिफ्ट कई, कंहिं माण्हू जो तव्हां उनजे लाइ इज़त मोथी पियो, कंहिं इंसान जो तव्हां अदब कंदा आहियो, एतिराम कंदा आहियो, कंहिं इंसान खे तव्हां हदियो ॾींदा आहियो, कहिड़ी बिना ते? उनजो पोइ हिकिड़ो रीज़न हूंदो आहे। रीज़न छा? साईं ने फिलाणे मुश्किल जे टाइम में मूंसां हेल्प कई हुई। थींदो आहे साईं? बिल्कुलु थींदो आहे। को इंसान अगरि कंहिं बि माण्हू मोतबर खे इज़त ॾींदो आहे, कहिड़ी बिना ते, त साईं हिन मुंहिंजे मुश्किल जे टाइम में मूंसां हेल्प कई हुई। मुस्लमान जी खोपड़ी कमु छाॾे का नथी करे। इंसान जो एहसान जेको आहे मञे थो, मुस्लमान इंसान जो एहसान मञे थो। यार हिन फिलाणे टाइम मुश्किल जे टाइम मूंखे पैसा ॾिना हुया, मुंहिंजी बेइज़ती थिए पई, हुते हिन मुंहिंजी इज़त कराई। कंहिं ज़माने में हिन मूंखे ड्रेस वठी ॾिनी, इन करे मां हिनजी इज़त कंदो आहियां। मुस्लमान इंसान जो एहसान मञे थो। छा थियो आहे मुस्लमाननि खे? अल्लाह जो एहसान छाजे खां असां नथा मञूं? जीअं अल्लाह ताला इंसान बनायो, अखियूं बहितर ॾिनियूं, अल्लाह ताला अकुल जे अंदरि सम्झ ॾिनी, जिस्म जे अंदरि अल्लाह ताला ताक़त ॾिनी, अल्लाह ताला मूंखे बहितरीनु हिकु इंसान जवानी ॾिनी। इन करे असां अल्लाह जो अहकाम छाजे खां नथा मञूं? अल्लाह जो एहसान असां छाजे खां नथा मञूं? असां नाशाकिर इंसान आहियूं। पोइ त असां नाशाकिर इंसान आहियूं। MP अगरि हिकिड़ी नौकिरी ॾे, शहर जो MP हिकिड़ी नौकिरी ॾे, उनखे साईं साईं करे सॾु उनखे अबा अबा करे सॾु कंदासीं। छाजे करे? हिकिड़ी नौकिरी ॾिनई, हिकिड़ी नौकिरी। छाजे करे हिन जी ज़्यादा इज़त थो करे? यार हिन मां असां हिकिड़ी नौकिरी ॾिनी।
अल्लाह केतिरो तव्हांजे मथां नेमतुनि जी बारिश वसाई आहे, जेको अल्लाह तव्हांखे राति जो आराम कराए थो, जीअं अल्लाह ताला तव्हांखे औलादी नेमत ॾिनी, जीअं अल्लाह ताला तव्हांखे इंसान बणायो, जीअं अल्लाह ताला तव्हांखे मुआशरे जे अंदरि इज़त ॾिनी, हे सभु कुझु नेमतूं कयूं आहिनि, हे अल्लाह जूं नेमतूं आहिनि। अल्लाह जो असां एहसान छॾे करे नथा मञूं। अल्लाह जो एहसान मञणु कीअं आहे? कोई बंदो पुछा करे मूंखां त अल्लाह जो मां एहसान मंद कीअं थिया? अल्लाह जो एहसान मंद तूं ईअं थी, अल्लाह ताला जे अहकाम खे 100% पकड़। अल्लाह ताला नमाज़ जो हुकुम कयो, नमाज़ जी पाबंदी कर। अल्लाह ताला रोज़नि जो हुकुम कयो, उनखे पाबंदी कर। अल्लाह ताला ज़कात जो हुकुम कयो, उनखे पाबंदी सां पकड़। हे अल्लाह ताला जो एहसान मंद बंदो थींदो। असां इहा ॻाल्हि सम्झूं ई नथा। ज़िंदगी जे अंदरि सुकून नथो अचे। सुवाल असां मुस्लमाननि जो ज़िंदगी जे अंदरि सुकून नथो अचे। मुस्लमाननि खे ज़िंदगी जे अंदरि पंहिंजे जिस्म जे अंदरि सुकून नथो अचे। सिर्फ़ु पैसे जी बिना न आहे। तमामु घणा पैसे वारा बि चवंदा टेंशन आहे, ज़्यादा मुसीबत आहे। पहिरियों मुंहिंजो ज़हन कमु थो करे त शायदि कि अगरि इंसान वटि पैसो न हुजे इन जे करे परेशान आहे, कंहिं इंसान वटि पैसो न हुजे शायदि अलाए इन जे लाइ परेशान आहे, पर ईअं न आहे। दुनिया में जंहिं मुस्लमान वटि पैसो आहे उहो बि परेशान आहे, जंहिं वटि पैसो न आहे उहो बि परेशान आहे। रीज़न आहे पोयां असांजी बॉडी आहे। मुंहिंजो हितां खे जिस्म नज़र थो अचे, नज़र अचे थो साईं? मेंबर ते मुजीब रहमान वेठो आहे न, हे बॉडी आहे मुंहिंजी। हिन बॉडी खे ॿिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे। हिन जिस्म खे ॿिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे। हे जिस्म मां सां मुतालबो कंदो, ॿ शयूं मूंखे ॾींदे मां सही हलंदुमि, ॿ शयूं न ॾींदे मां कमु असुली करणु छॾे ॾींदुमि। हिकु नंबर ते जिस्म मुतालबो कंदो, रोज़ाना जी बेस ते मूंखे खाधो ॾींदे मां सही हलंदुमि। रोज़ाना जी बेस ते मूंखे खाधो ॾींदे त मां सही कमु कंदुमि। अगरि कोई बि मुस्लमान उनखां खाधो खसे वठो, उनखे खाधो ॾियो ई न हफ़्ते ॾेढ ताईं, छा थींदो? कमज़ोर थी वेंदो, खट खां उथी न सघंदो, हली न सघंदो। यानी मालूम थिए थो त इंसान खे, इंसान जे जिस्म खे हलाइण जे लाइ खाधो ज़रूरी आहे। इंसान जे जिस्म खे हलाइण जे लाइ खाधो ज़रूरी आहे। हा, इन खाधे खां बाद में जिस्म खे ॿी शइ जी बि ज़रूरत पवे थी। जिस्म खे ॿी शइ जी बि ज़रूरत पए थी। हाणे खाधो जेको आहे न उहो जिस्म खे बहितर रखंदो, पर जिस्म जे अंदरि सिर्फ़ु जिस्म त न आहे न, जिस्म जे अंदरि हिकिड़ी ॿी शइ अटैच आहे। उहो छा आहे? उहो तव्हां इंसान जो रूह आहे। साईं, रूह अगरि कंहिं बि इंसान जे जिस्म खां निकिरी वञे उनखे असां छा चवंदासीं? उनखे असां मयत चवंदासीं, उनखे असां मुर्दा चवंदासीं। त इंसान जे जिस्म में हलण जे लाइ वॾे में वॾो जेको किरदारु आहे उहो रूह जो आहे। हाणे रोज़ाना जी बेस ते जेको असांजो जिस्म असांखे मुतालबो करे थो उहो खाधो त असां रोज़ानो ॾियूं था। असांजो जिस्म हले थो, क़दम खणे थो, असांजो जिस्म हिकिड़ी ॿी शइ घुरे थो। जेको असांजे जिस्म जे अंदरि रूह आहे, रूह खे वरी खाधे जी ज़रूरत न पवंदी आहे। इंसान जे रूह खे खाधे जी ज़रूरत बिल्कुलु न पवंदी आहे। रूह खाधो न खाईंदो। रूह खे हिकिड़ी ॿिए शइ जी ज़रूरत आहे। छा जी ज़रूरत आहे? अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। रूह खे खाधो न खपे, रूह खे अल्लाह जो ज़िक्र खपे, क़ुरान हकीम जी तिलावत खपे, रूह खे नमाज़ खपे, रूह खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत खपे। पोइ हे असांजो रूह सही हलंदो। जेकॾहिं अगरि इन ॿिनि शयुनि मां हिकिड़ी शइ जिस्म खां खसियो, जिस्म अधूरो आहे। जिस्म अधूरो आहे। अगरि जिस्म खे असां रूह जी ग़िज़ा ॾियूं, यानी रोज़ानो नमाज़ बि पढ़ूं, अहिड़ी तरह ज़िक्र बि कयूं, तिलावत बि कयूं, हिकिड़ी शइ न ॾियूंसि त बि अधूरो थींदो। छा? खाधो न ॾियूंसि। रमज़ान में ॾिसंदा आहियो तव्हां, जंहिं टाइम शिदत गर्मी में रोज़ा ईंदा आहिनि त बंदो खाधो न खाईंदो आहे, त बंदे जो जिस्म कमज़ोर थी वेंदो आहे। बंदे जो जिस्म कमज़ोर थींदो आहे। पर जेकॾहिं मुसल 2-3 ॾींहं खां वठी करे असां खाधो न ॾींदासीं जिस्म खे, त असांजो जिस्म न हली सघंदो। त
अहिड़ी तरह यादि रखे छॾियो त जिस्म खे ॿिनि शयुनि जी ज़रूरत आहे, हिकु खाधे जी, ॿिए नंबर ते अला बि ज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, इन खे ज़िक्र जी ज़रूरत आहे। ऐं ज़िक्र नमाज़ खे बि चइबो आहे, ज़िक्र क़ुर जी तिलावत खे चइबो आहे। ला इलाहा इल्लल्लाह, सुबहान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, हे तमामु ज़िक्र, हे ज़िक्र जे अंदरि शुमार आहे। इहे रूह खे न ॾींदव तव्हां परेशान हूंदव। हे असांजा तमामु घणा मुस्लमान ज़्यादा परेशान आहिनि। इहा ई वजूहात आहे। कॾहिं कॾहिं इंसानु सोचींदो आहे त पाण खे जेको मारे छॾियां, कॾहिं कॾहिं इंसानु सोचींदो आहे त दुनिया में बि न हुजां, कॾहिं कॾहिं इंसानु सोचींदो आहे त काश पैदा बि न थियां। ऐं छाजे करे इहे रीज़न साम्हूं ईंदा आहिनि, छाजे करे इहे हालात साम्हूं ईंदा आहिनि। इहे हालात इन बेस ते ईंदा आहिनि, इहो मुस्लमान दीन खां परे हूंदो आहे। कॾहिं बि तव्हां न ॿुधो हूंदो, कॾहिं बि तव्हां न ॿुधो हूंदो त हिकिड़ो बंदो दीनदार, मस्जिद जो पेश इमाम, नेक, मुत्तकी, आलिम, हाफ़िज़, उन ख़ुदकशी कई हुजे। तमामु घटि। पहिरीं ॻाल्हि मां ॻाल्हि थो कयां, 99% न, 99% न। अक्सर कहिड़ा बंदा ख़ुदकशी कंदा आहिनि, जेके दीन खां बिल्कुलु परे हूंदा आहिनि, उहे ई ज़्यादा कंदा आहिनि ख़ुदकशी। त छाजे करे जेके आलिम आहिनि, जेके हाफ़िज़ आहिनि, जेके नेक मुतक़ी, उहे पंहिंजे जिस्म खे उहा शइ ॾियनि था जंहिंजी जिस्म खे ज़रूरत आहे। रूह जी ग़िज़ा आहे, रूह जी ग़िज़ा ॾियनि था, जिस्म जी ग़िज़ा आहे उहा ॾियनि था। अॼु तव्हां ऐं असां मुस्लमान जिस्म खे ॿिनि शयुनि खां हिकिड़ी शइ खे राहे छॾियो आहे। खाधो हर हिकु मुस्लमान पंहिंजे जिस्म खे ॾिए थो, खाधो हर हिकु मुस्लमान पंहिंजे जिस्म खे रोज़ानो ॾिए थो। हिकिड़ी शइ असां तव्हां विसारे छॾी आहे, उहा कहिड़ी आहे? रूह जी ग़िज़ा असां बिल्कुलु नथा कयूं। रूह जी असां ग़िज़ा बिल्कुलु नथा कयूं, त इन जे करे असांजो जिस्म दुरुस्त न हली सघंदो। जिस्म खे बहितर बणाइण जे लाइ, जिस्म खे दुरुस्त बणाइण जे लाइ अलाह जो ज़िक्र जेको लाज़िमी करिणो पवंदो। ऐं जेको बि कंदासीं पंहिंजे लाइ फ़ाइदो आहे, पंहिंजे लाइ फ़ाइदो आहे। दुनिया जो हर हिकु इंसानु चवंदो मां कामयाबु थी वञा, हर हिकु इंसान जी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे। हे जेके सभु वेठा आहिनि वॾी उमिरि वारा, सभिनी जी ख़्वाहिश आहे, नौजवान जी ख़्वाहिश आहे, दुनिया जे अंदरि मां कामयाबु थी वञा, दुनिया जे अंदरि मूंखे तमामु वॾी इज़त मिले, सभिनी जी ख़्वाहिश आहे। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, होशियारु बंदो, कामयाबु बंदो उहो ई आहे जेको हिन दुनिया जे अंदरि, जेको हिन दुनिया जे अंदरि अल्लाह जे अहकाम खे मज़बूत पकड़े ऐं अमल करे आख़िरत जी ज़िंदगी जे लाइ। अल्लाह जे नबी फरमायो तमामु इंसान मां होशियार में होशियारु इहो बंदो आहे, अमल करे मौत खां बाद वारी ज़िंदगी जे लाइ, हिते नेक करे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेवकूफ़, नादान इंसान उहो ई आहे जेको गुनाह कंदो वधे, गुनाह कंदो वधे। इन खां बाद में छा चई? अल्लाह त वॾो गफ़ूर रहीम आहे, अल्लाह त वॾो गफ़ूर रहीम आहे। हे शैतान डाज में रखे थो, शैतान अटकल में रखे थो त तोखे मां मौत, तोखे मौत अहिड़ी हालत में अचे जीअं बग़ैर तौबा खां तूं हलियो वञे। हे शैतान ईंदो आहे न, यार हिन टाइम नमाज़ पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे? 16 साल उमिरि आहे, 15 साल उमिरि आहे, 20 साल उमिरि आहे, हिन टाइम नमाज़ जी कहिड़ी ज़रूरत आहे? अञा तुंहिंजी ज़िंदगी तमामु वॾी पोइ ते पई आहे, अञा ज़िंदगीअ जो तूं मज़ो वरितो ई न आहे। तौबा कजांइ, अल्लाह ताला तौबा सभिनी माफ़ु कंदो आहे। हे शैतान जो तमामु वॾो धोखो आहे, जेको मुस्लमान गुनाह करे इन खां बाद में चए अल्लाह वॾो गफ़ूर रहीम आहे। अल्लाह बिल्कुलु गफ़ूर रहीम आहे, पर अल्लाह ताला कंहिंजे लाइ? जेको बंदो रुजू करण जी कोशिशि करे, जेको बंदो तौबा करण जी कोशिशि कंदो, अल्लाह ताला उनजा गुनाह जेको माफ़ु करे छॾींदो। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाणी पुट बराबरि साईं, मूंखे काफ़ी टाइम खां राति जो निंड नथी अचे, उन जे लाइ तमामु घणो परेशान आहियां, कोई अमल या वज़ीफ़ो ॿुधायो। अच्छा, इहो मसइलो साईं तमामु घणनि माण्हुनि सां आहे, राति जो निंड न अचणु, राति जो निंड न अचणु। जेकॾहिं अगरि कंहिं बि मुस्लमान खे राति जो निंड नथी अचे, कंहिं बि मुस्लमान खे राति जो निंड नथी अचे, त फौरी तौरु टेबलेट न खाओ। हिकिड़ो तरीक़ो कयो, इनशाला फौरी तौरु राति जो निंड अची वेंदी। हिकिड़ो तरीक़ो इस्तेमालु कयो, इनशाला फौरी तौरु निंड अची वेंदी।
जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान खे राति जो निंड नथी अचे, राति जो अक्सर वेठो आहे फारिग वांदो वेठो आहे, परेशान आहे त मूंखे निंड छाहे कंदी अचे, हिकिड़ो तरीक़ो कयो, सभ खां पहिरियां वुज़ू करे ॿ रकातूं नफ़िल पढ़ो, वुज़ू करे ॿ रकातूं नफ़िल पढ़ो। शैतान चवंदो महल सां हिनखे निंड ॾेई छॾियो। शैतान आरस दिलि में पैदा कंदो जिस्म जे अंदरि। शैतान ईअं न चाहींदो त तव्हां जेको नमाज़ पढ़ो ऐं अलाह खां बख़्शिश घुरो। कंहिं बि मुस्लमान खे जेकॾहिं राति जो निंड नथी अचे, इहो तरीक़ो इस्तेमालु कयो, वुज़ू करे ॿ रकातूं नफ़िल पढ़ो। जेकॾहिं अञा बि निंड नथी अचे, पोइ क़ुर खोले करे क़ुर पढ़ंदा रहो, क़ुर पढ़ंदा रहो, इनशाअल्लाह फौरी तौरु निंड अची वेंदी। हे बाक़ाइदे आज़माइल जेको अमल आहे, कंहिं बि मुस्लमान खे निंड नथी अचे न, इन तरीक़े खे इस्तेमालु करे वुज़ू करे ॿ रकातूं नफ़िल पढ़ी अल्लाह खां पंहिंजी बख़्शिश घुरे। ॿिए नंबर ते अञा बि निंड नथी अचे, पोइ अची करे क़ुर शरीफ़ खोले, क़ुर हकीम खोले, क़ुर पढ़ंदो रहे इनशाअल्लाह फौरी तौरु जेको इहो मर्ज़ु आहे, राति जो निंड नथी अचे, इनशाअल्लाह राति जो बहितर निंड ईंदी। तमामु मुस्लमान जंहिंखे बि अगरि निंड नथी अचे, इहो तरीक़ो इस्तेमालु कनि। साईं, असांजा रिश्तेदार जॾहिं बि उनजी फोतगी थींदी आहे त तमामु घणो रोअंदा आहिनि ऐं शरीयत में रोअण जे बारे में सख़्तु ममानत आहे, उन जे बारे में कुझु वज़ाहत कयो। साईं, शरीयत उन रोअण खे नापसंदि कयो आहे। ॾिसो, फोतगी थी वेंदी आहे, पीउ मरी वेंदो आहे, ॿाहिरि मरी वेंदा आहिनि, काफ़ी जेको आहे रिश्तेदार मरी वेंदा आहिनि, त काफ़ी असांजे इलाइक़नि जे अंदरि घणा अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके 3-3, 4-4, 5-5 ॾींहं महीननि ताईं रोअंदा रहंदा आहिनि। त इस्लाम उन रोअण खे नापसंदि कयो आहे जेको पार कढी करे रोअणु, पार कढी करे, ॿुधो अथव न, तमामु घणियूं मायूं पार कढी करे रोअंदियूं आहिनि। इस्लाम इन खे नापसंदीदा अमल कयो आहे। इस्लाम रोअण खां बिल्कुलु तमामु वॾे हिसे में रोकियो आहे। ॾिसो, हिकिड़ो रोअणु थींदो आहे पार कढी करे, जो मसलन तौरु कोई मस्जिद खां रोए त मसोई माला में आवाज़ु हलियो वञे, इन खे चइबो आहे पार कढी करे रोअणु। वरी हिकिड़ो रोअणु जेको थींदो आहे न, उहो छा, उहो गम जे करे रोअणु थींदो आहे। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे रोकियो, ए साहबा, अगरि कोई बि तव्हांजो इंतकाल करे वञे, उन ते पार कढी करे रो न। कुझु टाइम गुज़रियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु न्याणी हुई, उनजो नंढो पुटु नंढा में इंतकाल करे वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो उनजे घर पहुता ऐं उनखे पंहिंजे गोद में खयूं। साहबा जो असां नोट कयोसीं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि मुबारक खां लुड़क जारी थिया। ऐं असां चयोसीं, या रसूल अल्लाह, तव्हां पाण रोकींदा आहियो रोअण खां, ऐं हिन टाइम तव्हां पाण रो था? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जंहिं रोअण खां मां रोकियो आहे, उहो रोअणु पार कढी करे रोअणु आहे। बाक़ी हे हिकु मोहबत जी अलामत आहे। हे छा आहे? हे हिकु मोहबत जी अलामत आहे, जंहिंमें मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खां, कंट्रोल खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। हिकिड़ी मोहबत थींदी आहे, अबे सां मोहबत आहे, त बंदो घणो केॾो बि सख़्तु हुजे। घणा अहिड़ा बंदा जेके कंहिंजे मरण ते रोअंदा ई न आहिनि, पर अगरि पंहिंजो पीउ मरी वेंदो आहे न, त बिल्कुलु अखियुनि खां पाणी जारी थी वेंदो आहे। अहिड़ो जेकॾहिं कोई रोअणु जारी थिए त इस्लाम में इन जे मथां कोई हुकुम न आहे। बाक़ी ज़्यादा रोअण जे करे, पार कढी रोअण जे करे अहादीस में आयो आहे त अहिड़ी तरह जेको मैयत मरी थी वञे, उनखे तकलीफ़ थींदी आहे। त कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त पार कढी करे रोए। इस्लाम 3 ॾींहंनि जे गम खे जाइज़ करार ॾिनो आहे। अगरि कंहिंजो बि पीउ इंतकाल करे वञे, अगरि कंहिंजो भाउ बि इंतकाल करे वञे, त इस्लाम हिकिड़ी हद ॿुधाई त 3 ॾींहंनि ताईं तव्हांजे लाइ जाइज़ आहे, तव्हां गम करे सघो था, तॾहिं ते वेही सघो था। इन खां ज़्यादा जेको आहे गम करणु, इस्लाम फरमायो हे जेको आहे इस्लाम न आहे, बल्कि हे हिकु ॿी का रस्म थी सघे थी। इस्लाम में गम सिर्फ़ु 3 ॾींहंनि जो आहे। 3 ॾींहंनि ताईं तव्हां तरे ते वेही सघो था। इन खां बाद में 3 ॾींहं गुज़री विया, हाणे पंहिंजा मामलात तय करणु शुरू कयो। कंहिं क़िस्म जो कोई टेंशन आहे, 3 ॾींहं खां पोइ दुकानु खोले छॾियो, 3 ॾींहंनि खां बाद में पंहिंजो कारोबार जेको जारी करे छॾियो। असां वटि वरी इहो बि एब आहे, अगरि कोई माण्हू 3 ॾींहं खां बाद में कम ते हलियो वञे, दुकानु खोले, रिश्तेदार तव्हां ॾींदा, यार हे कल्ह को पीउ गुज़रियो, अॼु वरी दुकानु खोलियो अथई। हे असांजो मुआशिरो, ॾिसो मां ॻाल्हि कंदो आहियां, असां मुआशिरे खां ज़्यादा लाराईंदा आहियूं, असां रिश्तेदारी खां ज़्यादा लाराईंदा आहियूं, असां शरीयत खे फॉलो न कंदा आहियूं जेतिरो असां पंहिंजे रिश्तेदारनि खे फॉलो कंदा आहियूं। त अहिड़ी तरह शरीयत खे फॉलो करण में अल्लाह ताला दुनिया में बि तरक़ी ॾींदो, आख़िरत में बि तरक़ी ॾींदो। त असां शरीयत खे फॉलो कयूं, भले असांजा रिश्तेदार चवंदा वधनि,
मां ॻाल्हि ॿुधायमि न, दुनिया जे लाइ तव्हां तमामु इंसान सोन बणिजी वञो, दुनिया जे इंसान जे लाइ तमामु इंसान सोन बणिजी वञनि त बि तव्हांजे मथां माण्हू जेको आहे इख़्तिलाफ़ एतिराज़ कंदा रहंदा। छाजे करे हिन दुनिया जे अंदरि वॾे में वॾी शख़्सियत, दुनिया जे अंदरि तमामु वॾी शख़्सियत कंहिंजी आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। मां तव्हां खां पुछां कयां पियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां काफ़रनि केतिरा वॾा एतिराज़ कया? दुनिया जे अंदरि कोई इंसान थी नथो सघे जंहिंजे मथां रिश्तेदार एतिराज़ न कनि, जंहिंजे मथां उनजा माइट एतिराज़ न कनि, जंहिंजे मथां दुनिया जे ॿिया इंसान एतिराज़ न कनि। हे एतिराज़ थींदा रहंदा, पर इन एतिराज़ जे करे असां छा कंदा आहियूं? असां अल्लाह जे अहकाम खे पोइ करे छॾींदा आहियूं। असां अल्लाह जे अहकाम खे बिल्कुलु पोइ करे छॾींदा आहियूं। त दुनिया खे ॾिसी करे असां ज़िंदगी न गुज़ारियूं, असां कंहिंखे असां जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे पंहिंजी ज़िंदगी बसर कयूं। माशरो जेको बि चवे, माशरो छा बि चवे, कुझु बि चवे, त जेको तव्हां चओ असांखे बिल्कुलु फ़र्क़ु न पवंदो आहे, असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करे उनजे मुआफ़िक़ असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं, त अल्लाह ताला दुनिया में बि इज़त ॾींदो, आख़िरत में बि इज़त ॾींदो। साईं, औरत जो शरीयत में ख़ुशबू लॻाइणु जाइज़ आहे या न? अगरि का औरत ख़ुशबू लॻाए थी ऐं उनजी उहा ख़ुशबू नामहरम मर्द ताईं पहुचे त उनजे बारे में छा हुकुम आहे? इस्लाम बयानु कयो त औरतूं सींगार कनि, औरतूं पंहिंजे हुस्न खे ज़ाहिर कनि। ॾिसो इस्लाम बयानु कयो आहे, औरतूं ख़ुशबू लॻाइनि, औरत सींगार करे, औरत ज़ीनत वारा कपिड़ा पाए, औरत बहितर लिबास पाए, पर कंहिंजे लाइ? इस्लाम ॿुधायो इहे तमामु जेको आहे ख़ूबसूरती करे मुड़ुस लाइ। औरत पंहिंजे हुस्न खे ज़ाहिर करे पंहिंजे मुड़ुस लाइ, अगरि मुड़ुस खां अलावा ॿिए कंहिंजे लाइ हार श्रंगार करे थी, ख़ुशबू लॻाए थी, श्रंगार करे थी, इहा औरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मलऊन औरत आहे। मलऊन माना छा? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ी औरत जे मथां लानत कयल आहे। त औरत जेकी आहे औरत लाइ बिल्कुलु जाइज़ आहे, औरत खे इन कम ते नेकी मिलंदी, औरत खे इन कम ते सवाबु मिलंदो। कहिड़े कम ते? त औरत पंहिंजे मुड़ुस लाइ श्रंगार करे, पंहिंजे मुड़ुस लाइ बहितर कपिड़ा पाए, पंहिंजे मुड़ुस जे लाइ पाण खे श्रंगारे, इन तमामु कमनि ते, तमामु हुस्न ज़ाहिर करण ते औरत खे सवाबु मिलंदो। छाजे करे? त इहा औरत पंहिंजो हुस्न ज़ाहिर करे बि पंहिंजे मुड़ुस लाइ। बाक़ी कंहिं बि औरत जे जेकॾहिं खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि आहे त हे मां हुस्न ज़ाहिर कयां, दुनिया जा तमामु जेके मर्द मूंखे ॾिसनि, मूंखे तमामु पंहिंजा माशरे में पंहिंजा मर्द ॾिसनि, माइट ॾिसनि, त ॾिसनि त हिन खे बि तमामु घणो कामिल दर्जे जो हुस्न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा औरत लानती औरत आहे, इहा औरत गुनाहगार औरत थींदी। औरत खे कंहिं क़िस्म जो कोई बि हक़ न आहे, औरत खे कंहिं क़िस्म जो कोई बि हक़ न आहे पंहिंजे मुड़ुस खां अलावा ॿिए कंहिंजे आॾो पंहिंजी ज़ीनत खे खोले, सिर्फ़ु पंहिंजे मुड़ुस जे आॾो पंहिंजी ज़ीनत खे खोले सघे थी। ऐं असां वटि मामिलो ई जेको आहे उबतो लॻो पियो आहे, असांजे अक्सर मुआशरे जे अंदरि मामिलो उबतो लॻो पियो आहे। औरतूं अक्सर पंहिंजो हुस्न पंहिंजे घर में न खोलींदियूं आहिनि। कंहिं ज़माने जे अंदरि हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई, कंहिं ज़माने जे अंदरि तमामु वॾो पुराणो ॻाल्हि आहे, उन टाइम ॻाल्हि कई त साईं कंहिं प्रोग्राम में शादी ते वञिणो हुयो, कंहिं प्रोग्राम में शादी ते वञिणो हुयो, असांजे रिश्तेदारनि जी शादी हुई, त जीअं जो सेटअप थींदो आहे ऐं श्रंगार थींदो आहे, ईअं मुंहिंजे घरवारी बि जेको श्रंगार शुरू कयो। जीअं जो मां घर में एंट्री कयमि, मां पंहिंजी घरवारी खे ॾिठुमि, मां हैरान थियुमि त हे मुंहिंजी घरवारी या ॿिए कंहिंजी औरत आहे, यानी घर में बिल्कुलु छेगरी औरत। उन औरतुनि खे मां ॿुधाइणु चाहियां थो, घर में बिल्कुलु छेगरी। ऐं जेकॾहिं कोई अगरि शादी जो प्रोग्राम अची वञे, मुड़ुस ई हैरान आहे त हे मुंहिंजी माई आहे या ॿिए कंहिंजी माई आहे, मुड़ुस ई हैरान आहे। त अहिड़ी औरत लाइ तमामु वॾी वईद आहे आख़िरत में। ऐं औरत लाइ जनम कमाइण बि इंतिहाई आसान आहे। जेकॾहिं औरत का चए न मां जनम में वञी करे एंट्री कयां ऐं वञा, बिल्कुलु आसान आहे। मुड़ुस जी बिल्कुलु नाशाकिरी करे, हिकिड़ो बि मुड़ुस जो चवणु न वठे, औलाद जी बहितर तरबियत बि न करे, पंहिंजे इख़लाक़ खे बि बहितर न करे, इहा औरत बग़ैर पुछिया खां सिधो काॾे वेंदी? सिधो जहन्नम में पई वञे। ॾिसो, जन्नती औरत जी हिकिड़ी अलामत आहे। सुकून वारो मर्द तॾहिं थींदो जॾहिं घर में जीअं जो पहुचे न, इन खां बाद में औरत उनखे टेंशन न ॾे।
जेकर घर के अंदर सब्जी खुटियल आहे, अहिड़ी तरह सांभर खुटियल आहे, अहिड़ी तरह कपिड़ा खुटियल आहिनि, त औरत बहितरीन औरत हिकु बहितरीन औरत जो इख़लाक़ इते ज़ाहिर थींदो आहे त मुड़ुस खे ॿुधाए त जेको अॼु फिलाणा जेको सामान खुटी पिया आहिनि। पर इहा औरत इंतिहाई ख़तरनाक औरत आहे, जेकी अचे मुड़ुस खे चवे सांभर बि नथी, सर्फ बि नथी, छोकिरीअ जो पेपर बि नथी, कल टियों खां वठी करे गिह बि ख़तमु थी वियो आहे, सब्ज़ी तूं आंदी ई न आहे, काफ़ी टाइम खां अटो बि ख़तमु आहे। हाणे इहो जेकी ज़बान आहे, इहा ज़बान तमामु वॾी ख़तरनाक आहे। असांजे मुआशरे जे अंदरि अक्सर औरतुनि खे इख़लाक़ न आहे, कहिड़ी बिना ते वालदेन तरबियत भली नथा कनि, पीउ मां इख़लाक़ न सेखारियो छोकिरी खे, त हाणे मुड़ुस सां कहिड़े लहजे जे अंदरि ॻाल्हाए। इहो गुनाहगार केरु आहे? इहो गुनाहगार इन छोकिरी जो पीउ ऐं माउ आहे। नंढापे में मां पोइ जुमे ते ॻाल्हि कयमि न, सिर्फ़ु न्याणियुनि खे मुस्लमान चवंदो आहे टीवी ते वेठी हुजो ऐं ड्रामा ॾिसो, टीवी ते वेठी हुजो ऐं ड्रामा ॾिसो। हाणे टीवी मां कहिड़ो जेको सबक़ु इन्हनि खे मिलंदो? टीवी मां लाज़मी बद अख़लाक़ी वारो सबक़ु मिलंदो, ॿियो कहिड़ो मिलंदो? हे असांजो मुआशिरो, असांजी सोसाइटी बिल्कुलु तबाह थी वई आहे। असां मुस्लमान इंतिहाई शिकस्त जी तरफ़, छाजे करे इन जहिड़े कमनि खे असां फॉलो कयोसीं। त इन शयुनि खां पंहिंजी औलाद खे परे रखो, उनखे दीन जी तालीम ॾियो, क़ुर जी तालीम यादि ॾियो, त इनशा अल्लाह इहा औरत वञी करे तव्हांजी न्याणी अॻिते वञी करे बहितर जेको आहे पंहिंजो घर बसाईंदी। साईं, बाज़ माण्हू शादियुनि जे मौक़े ते ख़ुशी जी बिना ते फायरिंग वग़ैरह कंदा आहिनि, उहो अमल कीअं आहे? शैतानी अमल आहे साईं, शैतानी, इहो शैतानी अमल आहे। जाइल क़िस्म जा इहे माण्हू आहिनि, कंहिंखे खार लॻे भले लॻे, मां चवंदो आहियां हक़ वारी ॻाल्हि त कंहिंखे खार लॻे, मूंखे ख़ुशी बि थींदी आहे थोरो, हक़ वारी ॻाल्हि त कंहिंखे खार लॻे न, मां ॾाढो इंतिहाई ख़ुशि थींदो आहियां। हे शादियुनि जे मौक़े ते हे फायरिंग कंदा आहिनि, छाजे करे? साईं ख़ुशी आहे, सही छा आहे? साईं ख़ुशी आहे, तव्हां मुला रुगो फतवा जे पोयां। मां चवां थो थोरो सब्र कयो, जेकॾहिं अगरि कोई बि अहिड़ो ख़ुशी जो मौक़ो हुजे जंहिंमें इंसान इस्लाम खां छॾे, उन जे अंदरि कलमा कुफ़र हुजे, छा मुस्लमान इस्लाम खे छॾींदो? ऐं असांखे ॿुधाईंदा, असांखे मिसाल था ॾियनि, साईं ख़ुशी जे मौक़े ते जेकॾहिं फायरिंग कई त छा थियो? हे हिकु जाहिलाना सोच आहे, फज़ूल ख़र्च आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इसराफ़ करण वारो शैतान जो भाउ आहे। हे इसराफ़ कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे हिन जे अंदरि भलाई न आहे, इन जे अंदरि नुक़सान ज़्यादा थिया आहिनि। अलाए केतिरनि जॻहनि तां मूंखे ख़बर पहुती, अलाए केतिरनि जॻहनि तां शादी जे मौक़े ते फायरिंग थी, बंदो मार्केट खां उॾी वियो, गोली लॻी पई ॿिए कंहिंजी खोपड़ी जे अंदरि। ॾिसो शैतानी कम जो इहो जेको रिज़ल्ट आहे, ऐं अॻिले खे बि परेशान। हे असां वटि बि अक्सर हिते शादियूं थींदियूं, अक्सर ज़्यादा असां वटि शादियूं थींदियूं, उन शादियुनि जे अंदरि इहो ई कमु आहे, फायरिंग। इन सां गॾो गॾु ॿी ॻाल्हि कयां, फ़नकार साईं घुराईंदा, फ़नकार साहिबु, हैरानगी यार थींदी आहे, अजीब क़िस्म जा असां वटि मुस्लमान, अजीब क़िस्म जा फ़नकार आयो, हज़ारनि जा नोट हीअं हलाईंदा उनजे मथां। फ़नकार तव्हांजे शदाद कोट जे अंदरि आया आहिनि, फ़नकार जे मथां नोट ईअं हलाईंदा। मां हैरान थी वियुमि, यार हिनखे छा थियो आहे? इहो ई ज़ालिम जेकॾहिं मस्जिद में चंदो ॾींदो, 10 रुपया खां अलावा ॿियो कुझु ॾींदो ई न आहे। फ़नकार जे मथां अलाह जो कसम आहे, जेको नोट हले थो न हीअं हे जेको नोट हले थो न, इन नोट ते जनम थी अचे। याने तव्हां इस्लाम खे छॾियो था इन नोट ते, तव्हां जनम था ख़रीद कयो इन नोट ते, हिते 1000 रुपया लुटाईंदा, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, कुझु फ़र्क़ु न पवंदो आहे। शैतानी कम जे अंदरि मज़ो इहो रखियलु आहे न, को फ़नकार अची वियो, पंहिंजी इज़त थी पवंदी, साईं वाह वाह ॿुधाईंदा, वरी फ़ख़ुरु कंदा, अड़े तूं घणा घुर कया हुनजे मथां? मां लखु रुपियो, अड़े ख़बर हुजे मां 2 लख रुपया घुर कया आहिनि। गुनाह जे कम जे अंदरि फ़ख़ुरु, मां 2 लख रुपया जेको घुर कयो आहे। इन ज़ालिम मुस्लमान खां पुछा कयो, कॾहिं बि अड़े के मुस्लमान खे 5000 जो नोट खीसे में विधो अथव? 5000 जो नोट के मुस्लमान के पेश इमाम के खीसे में विधो अथव? 0 0।
अञा पोइ तव्हां चओ असांजो माशरो बहितर थिए, शहादत कोर्ट जे अंदरि बहितर हुकूमत अचे, शहादत कोर्ट जे अंदरि अल्लाह ताला बहितर जो मामिलो करे, न थींदो, न थींदो। गुनाहनि खे असां पाणी जेको सिपड़ कयो आहे, गुनाहनि खे असां पाणी जेको आहे ताईद कई आहे, गुनाह जे कम जे अंदरि लख रुपया इस्तेमालु कंदासीं, गुनाह जे कमनि जे अंदरि लख रुपया इन्वेस्ट कंदासीं, बाक़ी नेकी जे कम में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। पेशमाम जे मथां, पेशमाम जे मथां कंहिं क़िस्म जो कोई तव्हां उनखे तनख़्वाह न ॾियो, कोई बि तव्हां उनखे रुपयो न ॾियो, कोई ॿ रुपया। एतिराज़ लाज़मी हर हिकु जमायती कंदो। अगरि कोई बि जमायती के फ़नकार अचे उनजे मथां, अगरि फ़नकार जे मथां एतिराज़ करे, मां सलाम कंदोमांसि। ॾिसां तव्हांजे इन एतिराज़ खे, तव्हांजे इन इख़्तिलाफ़ खे फ़नकार बर्दाश्त करे, कोई मुस्लमान न कंदो। त कहिड़े रस्ते ते असां हलूं पिया? असां हे नाकामी शिकस्त वारे रस्ते ते हलूं पिया। तौबा कयो, अगरि तौबा असां न कईसीं, हे बुरो मौत आहे। असांजूं शादियूं इस्लाम जे मुवाफ़िक़ न आहिनि, असांजा मामलात इस्लाम जे मुवाफ़िक़ न आहिनि। वरी अल्लाह सां शिकायत, हिकु पंहिंजा मामला दुरुस्त न, हिकु पंहिंजे कमु ठीकु न, वरी अल्लाह सां नाराज़ आहियूं। साईं मां अल्लाह सां नाराज़ आहियां, छाजे करे एतिरे टाइम खां वठी करे दुआ घुरां थो, मुंहिंजी दुआ क़बूल न थी आहे, अल्लाह सां मां नाराज़ आहियां। एतिरे ज़माने खां वठी करे मुंहिंजा मामला दुरुस्त न थिया आहिनि, मुंहिंजो कर्ज़ु जेको न लथो आहे, मां अल्लाह सां नाराज़ आहियां। पंहिंजा कम इहा फ़नकार जे मथां पैसा उॾाइणु, पंहिंजो कमु इहो म्यूज़िक आम, शादी जे अंदरि बेपर्दगी आम। अगरि का दुआ क़बूल न थिए, मां अल्लाह सां नाराज़ आहियां। तौबा इस्तग़फ़ार कयो, तौबा इस्तग़फ़ार कयो। हे इंतिहाई जेको आहे ख़तरनाक जेको आहे ज़मानो हले पियो। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाई।